अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो, खैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों हीउ जेको अॼु असां तव्हां टॉपिक खणी आया आहियूं, तव्हां मौज़ू खणी आया आहियूं, इहो मौज़ू तमामु हिकिड़ो क़दीमी मौज़ू आहे, तमामु क़दीमी कहाणी आहे। शायदि कंहिं दोस्त खे घटि ख़बर हूंदी। जीअं दोस्तों जीअं त रतोदरो मदे जी लॻ हिकिड़ो क़दीमी अहिड़ी जॻह आहे जेका शायदि कंहिं दोस्तनि न ॾिठी हूंदी ऐं न ई उते कॾहिं विया हूंदा। असांजे सिंध में तक़रीबन एतिरियूं जॻहियूं अहिड़ियूं पियूं आहिनि जेकी शायदि कंहिं सिंधी एतिरियूं उहे न ॾिसी सघे। असांजे सिंध जा जेके रहवासी आहिनि को नथो वञी सघे, को कहिड़े हिसाब सां, मतिलबु तमामु असांजे सिंध में सुनहरी शयूं, सुठियूं शयूं ऐं ऐं तमामु जेको आहे सो बहितर कहाणियूं असांजे सिंध में आहिनि जंहिंजी असां ॻाल्हियूं करे अवाम खे शेयर करे ॿुधाए सघूं था। उन्हनि जी क़दीमी कहाणी ॿुधाए सघूं था, उन्हनि जा क़दीमी किसा तव्हांखे असां ॿुधाए सघूं था। शायदि असांजा दोस्त कुझु अहिड़ा आहिनि, यूट्यूबर्स आहिनि कुझु, या सोशल मीडिया में जेके बि अहिड़ियूं शयूं अचनि थियूं उन्हनि खे ॾिसी तमामु दिलि ख़ुशि थींदी आहे। तमामु पुराणा किसा ऐं पुराणियूं जॻहियूं, पुराणियूं ॻाल्हियूं, पुराणियूं कहाणियूं ॿुधी इंसान खे तमामु राहत ऐं सुकून मिलंदो आहे। अॼु जेका असां तव्हांखे कहाणी ॿुधाइण वारा आहे इहो आहे भांडो कुबो, जंहिंजो नालो आहे भांडो कुबो। कुबा क़दीमी कुबा आहिनि जेके मदे जी खां वेंदड़ रतोदरो बाईपास ते ई मथां कुबा आहिनि, जेको भांडे कुबे जे नाले सां तमामु मशहूरु उहा जॻह आहे। दोस्तों भांडो कुबो चवंदा आहिनि त रतखान, जीअं दोस्तों जीअं त भांडो कुबो रतो ख़ान जलबाणी जे नाले सां मशहूरु आहे, जेको रतो ख़ान जलबाणी जी आख़िरी आरामगाह आहे। रतो ख़ान जलबाणी जी आरामगाह सॾियो वेंदो आहे हुनखे, ऐं भांडो कुबो तमामु क़दीमी जॻह आहे। जीअं दोस्तों तव्हांजो वक़्तु ज़ाया न कंदासीं, अॼु असां तव्हांखे उहा क्लिप्स ॾेखारियूं था, उन में वधीक मालूमात लिखियलु आहे, तव्हां उहा पाण ॾिसी सघो था। जी हाँ दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको भांडो कुबो तव्हांजी स्क्रीन ते हली रहियो आहे, तमामु बहितरीनु नज़ारो आहे, केॾो ख़ूबसूरत ऐं प्यारे डिज़ाइन सां ठहियलु आहे। जी हाँ दोस्तों, शहीद रतो ख़ान जलबाणी तमामु दिलेर माण्हू हुयो। जी हाँ दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो कहिड़ो क़दीमी ऐं बहितरीनु सुठो मंज़रु आहे। ॾिसण जे लिहाज़ खां तमामु बहितरीनु मंज़रु आहे। कुबो ख़ान भांडे कुबे खे तमामु सुठी डिज़ाइन ऐं बहितरीनु महिनत सां कयो वियो। जी हाँ दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो भांडे कुबे जा तमामु बहितरीनु मंज़र ऐं तमामु बहितरीनु डिज़ाइन जेके हुननि खे ॾिनियूं आहिनि। अहिड़े कारीगर जी अज़मत खे सलाम आहे। बिल्कुलु तमामु वॾी महिनत कई अथऊं। ही भांडे कुबे जा आंदरिया मंज़र जेके तव्हांखे असां ॾेखारियासीं। ऐं अॼु जी वीडियो एतिरे ताईं। टाइम जे हिसाब खे ॾिसी असां वीडियो ठाहींदा आहियूं। नेक्स्ट वीडियो जे लाइ इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।